9 मई पाकिस्तान की तारीख़ में कारो ॾींहुं तौरु यादि रखियो वेंदो। 9 मई वारे ॾींहुं मचिरियल हुजूम समूरे मुल्क में कोहराम मचायो ऐं सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचायो। 9 मई जे वाक़िअनि सां मुल्क जो तासिर मुतासिर थियो। पुरतशद्दुद वाक़िअनि सां पाकिस्तान जे दुश्मननि जा मुफ़ाद पूरा थिया। हमला करे रियासती रिट कानून जी हुक्मरानी ऐं इदारनि खे कमज़ोर करण जी कोशिश कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी जो 9 मई जे हवाले सां जारी कयल पैगाम चवे तो बुनियादी हक़नि खे ग़लत इस्तेमाल करे तशद्दुद ते भड़काइण जी कंहिंखे बि कोशिश बर्दाश्त न कंदासीं। ज़िम्मेवारी जमहूरियतुनि में सियासी मुफ़ादनि लाइ सरकारी मिल्कियतुनि जी तबाही ऐं भञ डाह कॾहिं बि नाहे ॾिठी। 9 मई जे पुरतशद्दुद वाक़िअनि जे ज़िम्मेवारनि खे कानून मूजिबि सज़ा ॾिनी वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टारपुर सां पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि ऐं अॻवाननि जूं मुलाक़ातूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टारपुर सां MPA ज़ुबैर जुनेजो ऐं सेनेटर राणा महमूदुल हसन बिलावल हाउस में मुलाक़ात कई। MPA मुमताज़ जखरानी, साजिद वाभड़ ऐं अॻूणे MPA अब्दुल बारी पिताफ़ी बि पीपी चेयरमैन ऐं फरियाल टारपुर सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में सियासी सूरत-ए-हाल समेत तकनि जे अवामी मसइलनि ऐं उन्हनि जे हल बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। खैबर पख्तूनख्वा में ॿिनि मुख़्तलिफ़ कारवाइयुनि में 6 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि डेरा इस्माइल खान में 5 ऐं उत्तर वज़ीरिस्तान में 1 दहशतगर्द मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। सदर रुबीना ख़ालिद खे BISP जे चेयरपर्सन तौरु मुक़ररी जी मंज़ूरी ॾेई छॾी। सदर आसिफ अली ज़रदारी मुक़ररी जी मंज़ूरी BISP एक्ट 2010 जे सेक्शन 5(3) तहत ॾिनी। सदर डॉक्टर अमजद साकिब जे इस्तीफ़ा मंज़ूर पिणु करे छॾी। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 2007 में आई त हिकिड़ो नओं नारो लॻो, बेनज़ीर आएगी रोज़गार लाएगी। हाणे इहो माण्हुनि जी डिमांड हुई जेकी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां कई आहिनि। असां कीअं पंहिंजी शहीद राणीअ जी उन ॻाल्हि खे विसारे था सघूं। असां वधि में वधि नौकरियूं जेके 1 to 4 जी रहिजी आहिनि, पर हिन खां अञा तमामु घणियूं हुयूं जेके ॾियणियूं, उहे सभु इंशाअल्लाह ॾींदासीं। इम्तिहान हूंदो आहे इलेक्शन में जॾहिं वेंदा आहियूं, अगरि माण्हू वोट कंदा आहिनि त पोइ सम्झ में ईंदी आहे त कुझु न कुझु माण्हुनि जो कमु करे सघिया आहियूं। पीपल्स पार्टी ख़िलाफ़ साज़िश कई वई। बिलावल भुट्टो ज़रदारी मीरपुर ख़ास जे जलसे में साज़िश खे वाइफो कयो। सिंध हुकूमत अवाम जा मसला हल कंदी। पार्टी उहिदेदारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि जे हिदायतनि सां सिंध हुकूमत हलंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो नवाब शाह ऐं मीरपुर ख़ास में PP वर्कर्स कन्वेंशन बाद ख़िताब चयाईं। मौसमियाती तब्दीलीअ सबबि थींदड़ नुक़सान खे मुंहुं ॾियण लाइ 21 लख घरनि जो सिंध हुकूमत इंतज़ाम करे वरितो आहे। नव मई जा वाक़िया हिक कुदे मनसूबे तहत कया विया हुआ। इहा मुल्क ख़िलाफ़ साज़िश हुई। 9 मई ते मुल्की दिफ़ा कमज़ोर करण जी कोशिश कई वई। पाकिस्तान खे तरक़ीअ खां रोकण लाइ 9 मई जा वाक़िया कया विया। वफ़ाक़ी वज़ीर अता तारण जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो, पाक फ़ौज जो दुनिया जे बहितरीन फ़ौजनि में शुमार थिए थो। सियासी मक़सदनि ख़ातिर क़ौमी हीरोज़ जी बेहुरमती कई वई। नेपरा महांगी जे मारियल अवाम ते बिजली बम किराए छॾियो। बिजली में अघनि में फ़ी यूनिट ₹2.83 फ़ी यूनिट वाध कई वई। मार्च जे महीने जे फ्यूल एडजस्टमेंट जे मद में बिजली जे अघनि में 1 महीने लाइ वाध कई वई। बिजली जे क़ीमतुनि में इज़ाफ़ो हलंदड़ महीने जे बिजली बिलनि ते लागू थींदो। बिजली जे अघनि में वाध लाइफ लाइन ऐं के इलेक्ट्रिक जे सार्फ़िन ते लागू न थींदी। लाहौर हाई कोर्ट ॿाहिरां केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि वकीलनि ऐं पुलिस में चकरियूं। वकीलनि जो पुलिस ते पथराव, पुलिस जे वकीलनि ते लठबाज़ी ऐं शेलिंग वाटर कैनन जो इस्तेमाल। वकीलनि पारां रंडकूं हटाए हाई कोर्ट में दाख़िल थियण जी कोशिश। GPO ते बि वकीलनि ऐं पुलिस में चकरियूं थियूं। पुलिस 50 खां वधीक वकीलनि खे गिरफ़्तार करे वरितो। चकरियुनि दौरान SHO समेत 2 एहलकार ज़ख़्मी। वकीलनि ऐं पुलिस में छिकत आणण सबबि हाई कोर्ट जो अहातो ऐं GPO चौक जंग जो मैदान बणियल रहिया। DIG जे ऑपरेशन फैसल कामरान जो चवणु आहे त वकील अॻवाननि सां ॻाल्हियूं थियूं पर नाकाम थी वयूं। वकील छिड़विछिड़ थी विया आहिनि। हाणे खेनि जमा थियण न ॾिनो वेंदो। पाकिस्तान बार काउंसिल मुल्कगीर हड़ताल।
इलेक्शन कमीशन मखसूस सीटुनि ते चूंडियल सिंध असेंबली जे 3 मेंबरनि जी रुकनियत मुअत्तल करे छॾी। औरतुनि जी मखसूस सीट ते कामयाब पीपल्स पार्टी जी सुमिता अफजाल जी रुकनियत मुअत्तल, नोटिफिकेशन जारी। अक़लियती सीट ते चूंडियल MPA सुरिंदर विलासाई ऐं MQM जी मुस्तरद जबीन जी रुकनियत मुअत्तल। सिंध असेंबली जे सेक्रेटरी मूजिब मुअत्तल थियल मेंबर सुभाणे सिंध असेंबली जे इजलास में शिरकत न करे सघंदा। पाकिस्तान में ॿियनि मुल्कनि खां वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि, जंहिं ते ॻणती आहे। बरतानवी हाई कमिश्नर जैन मेरिट जो इस्लामाबाद में तालीम जे शोबे बाबति क़ौमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब चयाईं। सॼी दुनिया में स्कूलनि खां ॿाहिरि ॿारनि जे अंग में इज़ाफ़ो थी रहियो आहे। तालीम बाबति 2023 जे हदफ़ हासिल करण खे यकीनी बणाइणो पवंदो। तालीम जे शोबे में वधि खां वधि सीड़पकारी करणी पवंदी। पाकिस्तान में तालीम खे हथी ॾियण लाइ पॉलिसियूं जोड़ियूं वञनि। 9 मई जे सान्हे जे किरदारनि खे भरपूर जवाब ॾियण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी काबीना जो ख़ासि इजलास सुभाणे तलब। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना जे फोरम तां 9 मई वाक़िए ते ख़ासि पैगाम ॾींदो। वफ़ाक़ी काबीना 9 मई ते पार्लियामेंट जे बालादस्ती ऐं जमहूरी रवैयनि खे हथी ॾियण ते ज़ोर ॾींदी। रावलपिंडी जे अॻूणे कमिश्नर जे इल्ज़ामनि जी इंक्वायरी रिपोर्ट मंज़रिआम ते आणण जो फ़ैसिलो। रावलपिंडी जे अॻूणे कमिश्नर लियाकत चट्ठा आम चूंडुनि में धांधली जो इल्ज़ाम लॻायो हो। ज़रियनि मूजिब जांच रिपोर्ट इलेक्शन कमीशन जे इजलास में पेश कई वेंदी। इंक्वायरी रिपोर्ट जी सिफ़ारिशुनि ते जीअं जो तीअं अमल कयो वेंदो। बनी गाला खे सब जेल करार ॾियण जो नोटिफिकेशन कारदम करार। बुशरा बीबी जी बनी गाला खां अडियाला जेल मुंतकिली जी दरख़्वास्त मंज़ूर। इस्लामाबाद हाई कोर्ट बुशरा बीबी खे अडियाला जेल मुंतकिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। बुशरा बीबी खे 31 जनवरी ते तोशाखाना केस में सज़ा ॿुधाई वई हुई। पाकिस्तान में नई हुकूमत जे क़याम खां पोइ मनसूबाबंदीअ वारे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल ऐं परॾेही मामलनि बाबति वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन तारिक फ़ातिमी जी अॻुवाणीअ में पहिरियों आला सतही वफ़द चीन पहुची वियो। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त चीन पाकिस्तान जो तारीख़ी दोस्त आहे, जंहिं ॾुखिये वक़्त में साथ ॾिनो। CPEC जे पहिरें मरहले तहत पाकिस्तान में 25 अरब डॉलरनि जा मनसूबा मुकमल थी रहिया आहिनि। तवानाई ऐं इंफ्रास्ट्रक्चर जे शोबनि खे अपग्रेड कयो वियो। ॿिए मरहले में ज़राअत, सनअत ऐं टेक्नोलॉजी जे शोबनि खे हथी ॾिनी वेंदी। पाकिस्तान जे चंड मिशन में वॾी कामयाबी। पाकिस्तानी सैटेलाइट ICube कमर जे मदार में दाख़िल थी वियो। ICube कमर जे कंट्रोल सब सिस्टम ऐं प्रोटोकॉल जो मदार में टेस्ट शुरू। सैटेलाइट जे सिस्टम खे मदार में टेस्ट करण में 1 हफ़्तो लॻंदो। ICube कमर चीन जे रॉकेट ज़रिए ख़ला में मोकिलियो वेंदो। सिंध हाई कोर्ट पारां 10 गुम थियल माण्हुनि खे बाज़ियाब न कराइण ते जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार। अदालत रिमार्क्स में चयो आहे त 12 सालनि में इहो ते नाहे थी सघियो त शहरी पाण विया या खेनि कंहिं खंभियो आहे। JIT ऐं टास्क फोर्स जा इजलास थियनि पिया, पर गुम थियलनि जे वारसनि जे मालिकी थियणु घुर्जे। अदालत जांच ऑफिसर खे रोज़ानो जे बुनियाद ते जांच में अॻु भराई करण जी हिदायत कंदे मुल्क जे जेलनि में हिरासती मर्कज़नि बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी जी गड़ी खुदा बख्श भुट्टो अहमद शहीदनि जे मज़ारनि ते ख़ासि हाज़िरी। गवर्नर फैसल करीम कुंडी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखिया ऐं दुआ घुरी।
फैसल करीम कुंडी चयो आहे त हू चाहिनि था त KPK में महरूम माण्हुनि जो अज़ालो कजे ऐं KP जे अवाम में एहसास महरूमी ख़त्म थिए। जेको 9 मई वाक़िअनि में मुलविस आहे उन्हनि खे सज़ा मिलणु घुर्जे। जेकॾहिं 9 मई वाक़िअनि वारनि खे सज़ा न मिली त पोइ मुस्तक़बिल में उन खां वधीक वाक़िआ थींदा। सूबे में नेशनल एक्शन प्लान ते अमल कराए अमन अमान क़ाइमु करायो वेंदो। वेझो ॻोठ अरसला बंगलाणी मां अगवा थियल पोरहत आमिर सरकी बासियाब न थियो। धाड़ेरनि मुगवी आमिर सरकी खे गोली हणी ज़ख़्मी करण वारी वीडियो वायरल करे छॾी। मुगवी आमिर सरकी जो चवणु आहे त बिना देर आज़ाद कराए वञे धाड़ेल मूंखे मारे छॾींदा। ऐं उॾेरो लाल भरसां हथियार बंदन फुरत दौरान मज़हम ते कोटड़ी वासी नौजवान खे क़त्ल करे छॾियो। कंडो पीर वटि जिब्रान ख़ानज़ादा खे गोलियुनि जो खाॼ बणाए वियो। न्यू सईदाबाद भरसां अणसुञातल नौजवान जो कपड़नि खां जो लाश हथ ॻोठ यूसुफ हाजाणू साम्हूं छाछरे शाख में लाश लुढ़ंदड़ ॾिसी ॻोठनि पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस पहुची लाश शाख मां ॿाहिरि कढी तालके अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। नौजवान जी सुञाणप न थी सघी।